नाज़रीन, हिन वक़्तु असां बदीन शहर जे बिल्कुलु विच जी आबादी वारो हाई स्कूल एग्रोवेल कॉलोनी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ते पहुतल आहियूं। अचूं त हिन स्कूल जी जेका इंतिज़ामिया आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल करियूं त हिते जेके शागिर्द पढ़नि था उन्हनि सां कहिड़ा मसइला दरपेश आहिनि ऐं उते जेको हेडमास्टर आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कजे त हिननि सां कहिड़ा मसइला अचनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था करियूं त असांजो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल एग्रोवेल कॉलोनी जेको 2012 में मिडल स्कूल मंझां अपग्रेड थी करे हाई स्कूल थियो आहे, जंहिंमें हेसि ताईं उन हाई स्कूल जी का बि बिल्डिंग वग़ैरह न मिली आहे। हाई स्कूल में तक़रीबन 500 जी इनरोलमेंट आहे, जंहिंजे लाइ असां काफ़ी लिखियो आहे बिल्डिंग जे लाइ। एजुकेशन वर्क्स CMO साहब, CM सिंध, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स DC साहब खे बि काफ़ी दफ़ा लिखियो आहे। सिर्फ़ु मिडल स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उनमें 3 रूम आहिनि, जंहिं मंझि असां 6, 7, 8 क्लास हलायूं पिया। 9th ऐं 10th क्लास आहे उहा असीं शाम जी टाइम ते हलाईंदा आहियूं। क्लास जो फर्श जेको आहे उहो मुकमल टुटी चुको आहे ऐं मथां जेको आहे छित आहे उन जा बि चापड़ किरनि पिया ऐं क्लास में जेको फर्नीचर पियल आहे उहो बि मिडल स्कूल जे दौर वारो पियल आहे। उन खां पोइ को बि हेसि ताईं फर्नीचर वग़ैरह गवर्नमेंट जे तरफ़ खां न मिलियो आहे। ही जेको असांजो एग्रोवेल हाई स्कूल आहे इन में क्लासनि जी एतिरी खोट आहे जो असां ॿारनि खे सही नमूने सां उन में विहारे न पिया सघूं। जॾहिं त हींअर COVID-19 जे करे असां शिफ्टूं करे छॾियूं आहिनि। 3 ॾींहं हिकिड़े जेके सो त ॿार अचनि था, 3 ॾींहं वरी ॿी शिफ्ट जा ॿार अचनि था। उन सां गॾोगॾु बिल्डिंग जी इहा पोज़ीशन आहे जो बिल्डिंग जा चापड़ जेके आहिनि सो किरनि पिया ऐं फर्श जी इहा हालत आहे जो इन में ॿार हली बि सही नथा सघनि, केतिरा ई मरतबा आथड़िजी पवनि था। असीं आला अख़्तियारनि खां इहो ई गुज़ारिश कंदासीं त वधि खां वधि कोशिशि करे असांखे हीअ बिल्डिंग जेका आहे सो ठाराए ॾिनी वञे ऐं हिन में जेकी बि सहूलियतुनि जी खोट आहे उहे पूरियूं करे ॾिनियूं वञनि त इंशाअल्लाह जेका एजुकेशन आहे उहो बहितर नमूने सां हली सघे। तव्हां एग्रोवेल कॉलोनी गवर्नमेंट हाई स्कूल जे उस्तादनि खे बि ॿुधो, हुननि जो इहो चवणु आहे त हीउ जेको स्कूल आहे इहो 2012 में जेको मिडल स्कूल खां हिन खे हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो, पर सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में त हिन खे हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो पर अमली तरह को कमु न थियो। हिन स्कूल में जेको सहूलियतुनि जो फुक़दान आहे, हिते बिल्डिंग न आहे, हिते तक़रीबन 510 जेके शागिर्द आहिनि उहे तइलीम हासिलु कनि था। पर अफ़सोस ज़िले इंतिज़ामिया बदीन जंहिंखे मुख़्तलिफ़ टाइमनि ते बदीन ज़िले लाइ करोड़े रुपया जेको आहे स्कूलनि जी मरमत ऐं नयूं जेके बिल्डिंगूं वॾण लाइ मिलनि था, पर उहे पैसा किथे ख़र्चु थियनि था, कहिड़े पासे वञनि था, उन ॾींहं ते अञा का ख़बर पइजी न सघी आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गवर्नमेंट हाई स्कूल एग्रोवेल कॉलोनी जे शागिर्दनि जा मसइला फौरी तौर ते हल करण लाइ सिंध हुकूमत समेत एजुकेशन खाते जूं जेके अख़्तियारियूं आहिनि उहे क्लियर नोटिस वठनि थियूं। कैमरामैन असगर कोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।